वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि व मन इक्तदा बिहदियहि इला यौमिद्दीन अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम हाफ़िज़ू अलस्सलवाति वस्सलातिल वुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन फ़इन ख़िफ़्तुम फ़रिजालन औ रुकबाना फ़इज़ा अमिनतुम फ़ज़्कुरुल्लाह कमा अल्लमकुम मा लम तकूनु तअलमून। रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। गुपचानी जे इलाइक़े में काफ़ी सालन खां पोइ तव्हां दोस्तनि सां मुख़ातिब थियण जो मौक़ो मिलियो आहे, जंहिंजे लाइ आउं असांजे इंतहाई प्यारे दोस्त मोहतरम सलीम रज़ा गुपचाणी हफ़िज़हुल्लाह ऐं ॻोठ जे ॿियनि ज़िम्मेदारनि जो दिली तौर ते थोराइतो आहियां जो हुननि हिकु दफ़ो वरी मूंखे मौक़ो ॾिनो त आउं क़ुरान ऐं हदीस जी रोशनीअ में कुझु ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं रखां। मूंखां अॻु में असांजी जमात जा बहितरीन आलिम ख़तीब प्रोफेसर अब्दुल फ़त्ताह बालादी हफ़िज़हुल्लाह, मोहतरम मौलाना ग़ुलामुल्लाह हरल हफ़िज़हुल्लाह ऐं असांजी जमात जो इंतहाई मुख़लिस ऐं बुज़ुर्ग साथी अल्लाह ताला जंहिंखे शिफ़ाए कामिला दाइमा अता फ़रमाए, उनजी ज़िंदगी में बरकतूं फ़रमाए, मोहतरम मौलाना मोहम्मद आज़म लांडर हफ़िज़हुल्लाह ख़िताब करे चुका आहिनि ऐं मूंखां पोइ असांजी जमात जो नौजवान आलिम फ़ज़ीलत शेख मौलाना हाफ़िज़ शबीर अहमद जमाली हफ़िज़हुल्लाह ख़िताब करण फ़रमाईंदा। दोस्तो, जंहिं बि इलाइक़े में जमात अहले हदीस जो को प्रोग्राम थिए थो, यकीन ॼाणो इहा शइ उन्हनि इलाइक़नि वारनि जे लाइ सआदत आहे, ख़ुशकिस्मती आहे। इन जे करे जो उन्हनि खे ख़ालिस क़ुरान ऐं हदीस वारो दीन ॿुधण जो मौक़ो मिले थो। अॼु इंतिज़ामिया जी तरफ़ां मूंखे मौज़ू जेको ॾिनो वियो आहे सो आहे नमाज जी अज़मत, फ़ज़ीलत ऐं उन जो तरीक़ो। इहो इंतहाई अहम मौज़ू आहे, छो त अल्लाह ताला असांखे दुनिया में पैदा करे मोकिलियो आहे सिर्फ़ पंहिंजी इबादत जे लाइ। फरमायाई वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, मूं जिन्ननि खे ऐं इंसाननि खे नाहे पैदा कयो मगर इन जे लाइ त उहे मूं अल्लाह ताला जी इबादत कनि। त इंसान जी ज़िंदगी जो मक़सद आहे हिकु अल्लाह ताला जी इबादत, ऐं इबादत जे अंदर नमाज जो हिकु अज़ीम मुक़ाम आहे, अज़ीम इबादत आहे। तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो
हिकिड़ो माण्हू जेकॾहिं ॾींहं जो 11 वॻे मुसलमान थिए त उनखे ज़ोहर जी नमाज़ अदा करणी आहे, मथस फर्ज़ आहे। रमज़ान जा रोज़ा साल खां पोइ, ज़कात उन सूरत में जो साहिब निसाब हुजे, हज उन सूरत में जो अल्लाह जे घर ताईं पहुचण जी ताक़त रखंदड़ हुजे। लेकिन नमाज उहा अज़ीम इबादत आहे, चाहे नौजवान हुजे चाहे पोड़ो, चाहे मुकीम हुजे चाहे मुसाफिर, चाहे तंदुरुस्त हुजे चाहे बीमार, चाहे दौलतमंद हुजे चाहे गरीब, चाहे माज़ूर हुजे चाहे औरत, इन्हनि सभिनी ते नमाज फर्ज़ आहे। जेसि ताईं दुनिया में जीअरो आहे, होश हवास काइम आहिनि, नमाज जो हिकु वक़्तु उनखे माफ़ कोन्हे। या एॾी अज़ीम इबादत आहे। ऐं जॾहिं तव्हां क़ुरान मजीद खोलींदो, क़ुरान करीम नमाज जी फज़ीलत सां भरियो पियो आहे। सूरह अल अनफाल क़ुरान मजीद जी 8 नंबर सूरत आहे। अल्लाह इन सूरत जे पहिरिएं रुकू में उन्हनि माण्हुनि जो ज़िक्र फरमायो आहे जेके रब पाण हक़ीक़ी मोमिन करार ॾिनो। अल्लाह पाण फरमाए थो ये सच्चा हक़ीक़ी मोमिन है। केड़ा? इन्नमल मोमिनून लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून अल्लज़ीन युक़ीमूनस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून उलाइका हुमुल मोमिनून हक़्क़ा। अल्लाहु अकबर। फरमाई मोमिन तो सिर्फ उहे माण्हू आहिनि जॾहिं अल्लाह जो ज़िक्र कयो वञे संदन दिलियूं दहलजी वञनि, जॾहिं मथनि क़ुरान करीम जूं आयतूं तिलावत कयूं वञनि, आयतूं उन जो ईमान वधाए छॾी। जेके अल्लाह ते कामिल तवक्कुल ऐं भरोसो करण वारा हूंदा आहिनि। ऐं चौथे नंबर ते फरमायाई जेके नमाज खे क़ाइम करण वारा हूंदा आहिनि, अल्लाह जेकी कुझु उन्हनि खे ॾिनो आहे उन मां ख़र्च करण वारा हूंदा आहिनि। फरमाई इहे आहिनि सच्चा हक़ीक़ी मोमिन। नमाज नाहे माना ईमान कोन्हे। कुरान मजीद खोलियो, फरमाई अकीमुस सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन। नमाज कायम करियो, मुशरिकन मजा न थियो। ऐं कुरान करीम में अल्लाह ताला ॿी जगह ते नमाज जी फज़ीलत बयान कंदे जेका आयत नाज़िल कई आहे, अल्लाहु अकबर, काश असां मुसलमान उन ते गौर कयूं। सही बुखारी जी हदीस आहे त 500 गोरा ऐं सहाबा मक्के खां हिजरत करे मदीने आया। 16-17 महीना बैतुल मक़दिस ॾांहुं मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा रहिया। पर अल्लाह जे नबी जी तमन्ना हुई त रब्बुल आलमीन बैतुल्लाह खे क़िबलो बनाए। ऐं तमन्ना जो इज़हार कीअं कंदा हुआ? गुचाणी वारो तव्हां गौर कजो, इन में बक़ीदो आहे, इन में बक़ीदे जो बयान आहे। फरमायाई क़द नरा तक़ल्लुब वजहिक फ़िस समाए फलनुवल्लियन्नक क़िबलतन तर्ज़ाहा। ऐं पैगंबर सां ॾिसूं था, बार बार तूं पंहिंजो चयो मथे आसमान न खणी थो, बार बार पंहिंजो चेहरो आसमान न मथे खणी थो। हाणे सुवाल करियां थो, अल्लाह जे नबी मथे छो ते ॾियारियो? आसमान न अल्लाह जे नबी छो ते ॾियारियो? इन जे करे जो अल्लाह जी ज़ात अर्श ते मुस्तवी आहे। अल्लाह ताला जी ज़ात जहत उलूम में आहे। रब मथे आहे।
सुभान रब्बियल आला सजदे में वींदा आहियूं चवंदा आहियूं न पाक है मुंहिंजो परवरदिगार जेको सभ खां मथां हुआ। कॾहिं चयोसीं त नऊज़ बिल्लाह हेठां हुआ। सजदे में इकरार करियूं तूं सभ खां मथां वई ऐं अक़ीदो बनायूं त हर जाइ ते मौजूद आहे। कहिड़ो ज़ुल्म आहे। अल्लाह ताला जी ज़ात अर्श ते मुस्तवी आहे, हू मथे आहे। हिकिड़ी अहम ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, क़ुरान हदीस त दलाइल सां भरिया पिया आहिनि, पर सलफ सालिहीन सहाबा ताबईन तबो ताबईन जो इजमा आहे अल्लाह ताला अर्श ते मुस्तवी आहे, मथे आहे। ऐं चवंदो आहियां जेके माण्हू चवनि था त अल्लाह हर जाइ ते मौजूद आहे, मूंखे हिकु हवालो ॾेखारीनि के सहाबी जो, हिकु हवालो के ताबई जो, हिकु हवालो के तबो ताबई जो, हिकु हवालो के मुहद्दिस जो, जे चयो हुजे त अल्लाह ज़ात जे लिहाज़ खां हर जाइ ते मौजूद आहे। हत्ता कि इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह, असांजा हनफी दोस्त जंहिं निस्बत कंदे हनफी सॾाईंदा आहिनि, उनजो अक़ीदो कॾहिं पढ़ियो अथो? उहो बि चवे थो, जेको माण्हू चवे थो मूंखे ख़बर कोन्हे त अल्लाह किथे आहे, फ़क़त कफ़र, उहो कुफ़र करे थो। छो त अर्रहमान अलल अर्श इस्तवा, रहमान अर्श ते मुस्तवी आहे। वरी सवाल करण वारे चयो साईं उहो चवे थो त अल्लाह अर्श ते आहे, पर मूंखे ख़बर कोन्हे त अर्श किथे आहे, मथे आहे हेठि आहे। इमाम साहब हाणे अल्फाज चेंज कया, जी फहुव काफिर। पहिरियों सिर्फ फ़इल बयान कई फ़क़त कफ़र, हुन कुफ़र कयो। हाणे इमाम साहब चयो वो काफिर। इन मां छा मालूम थियो? मुंहिंजो नुक्तो यादि रखिजो, गुचाणी वारो दीन मुबहम अक़ीदो क़बूल नथो करे। मोमिन जो अक़ीदो क्लियर कट हुजे, वाज़े हुजे, क्लियर कट ऐं वाज़े अक़ीदो। मुबहम अक़ीदो इस्लाम में नाक़ाबिल क़बूल आहे। खरो अक़ीदो हुजे। अल्लाह जे नबी मथे इन लाइ निहारियो थे तो वही नाज़िल थे, अल्लाह ताला जी ज़ात मथे आहे। वही नाज़िल थी 16-17 महीननि खां पोइ अल्लाह जे प्यारे पैगंबर बैतुल्लाह ॾांहुं मोह करे नमाज पढ़ी सहाबा खे पढ़ाई। हाणे सहाबा जे ज़हन में हिकिड़ो सुवाल पैदा थियो त असांजा उहे दोस्त भाइर जेके बैतुल मक़दिस ॾांहुं मोह करे नमाज पढ़ंदा रहिया ऐं गुज़ारे विया, उन्हनि जो छा थींदो? छा उन्हनि जूं नमाज़ूं ज़ाया थी वयूं? सहाबा सवाल कयो नमाज जे बारे में। रब्बुल आलमीन आयत नाज़िल कई, गौर कजो छाजे बारे में। फरमाए वमा कानल्लाहु लियुज़िअ ईमानकुम, मुसलमानो अल्लाह तव्हांजे ईमान खे ज़ाया करण वारो कोन्हे। सहाबा सवाल कयो नमाज जे बारे में, अल्लाह जवाब ॾिनो ईमान जे बारे में। यो दलील आहे त नमाज ईमान आहे। यो दलील आहे। ॿियो अक़ीदे जो नुक़्तो यादि रखो त ईमान में अमल शामिल आहे। उहे माण्हू गुमराह आहिनि जेके चवनि था त अमल ईमान में शामिल कोन्हे। आउं पुछां थो नमाज अमल आहे या कोन्हे? बाबा नमाज अमल आहे या न? अमल आहे। ज़बान सां अल्लाह जो ज़िक्र बि करियो था, क़ुरान पढ़ो था, दिल में अल्लाह जी ख़शियत ख़ौफ़ आहे, उज़वन सां अमल करियो था, झुको था, सजदो करियो था। नमाज अमल आहे। इहो दलील आहे त अमल ईमान में शामिल आहे। अल्लाह ताला फरमायो अल्लाह तव्हांजे ईमान खे ज़ाया करण वारो कोन्हे। अंदाज़ो लॻायो नमाज जी अहमियत छा आहे। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, अॼु असां दुनिया परस्त, असां हक़ बातिल जी तमीज़ ख़त्म करे छॾी, हलाल हराम जी तमीज़ ख़त्म करे छॾी। अल्लाहु अकबर। केतिरा असांजा मुसलमान भाइर आहिनि जेके व्याज खाइनि था, खाराइनि था, केतिरा जेके रिश्वत खोर आहिनि, केतिरा जेके ग़रीबनि मिस्किननि जी मिल्कियतनि ते कब्ज़ो कनि था, केतिरा जिन साज़ बाज़ करे ज़मीन जा नक्शा बदिलाए छॾिया, यतीमनि जी मिल्कियतनि ते कब्ज़ो करे विया।
खाते में मिलावट कन था, खीर में मिलावट कन था, मुसलमान भाग के धोखो नहीं था। उन दुनिया जे लाए जंहिंजी हैसियत छा आहे तव्हांखे ॿुधाईंदो वञा, जंहिंजी हैसियत छा आहे रब्बुल आलमीन जे नज़दीक। हदीस सही मुस्लिम जी पाण सगोरा फरमाइनि था रकअतल फज्र खैरुम मिनद दुनिया व मा फीहा। अल्लाहु अकबर। पाण फरमाइनि था फजर नमाज जूं 2 रकातूं सिर्फ सुन्नतूं, फर्ज़ न। फजर नमाज जूं 2 सुन्नतूं दुनिया ऐं दुनिया जे अंदर जेकी कुझु आहे उन खां 2 रकातूं भलियूं अफ़ज़ल है। माना तुंहिंजी दुनिया जंहिंजे पोयां तूं अंधो थी लॻो आई या 2 रकातनि जो मुक़ाबिलो नथी करे सघे। याद रखो इबादत अणमुल आहे, इबादत जी का क़ीमत कोन्हे, दुनिया जे मुक़ाबले में हक़ीर शइ आहे। पाण सुगरा फरमाइनि था अल्लाहु अकबर। छा नमाज़ी जी अहमियत आहे, फज़ीलत आहे। ख़ुसूसन उहो नमाज़ी जेको दुनिया खे ॾेखारण लाइ नमाज़ न पढ़े, अल्लाह खे राज़ी करण लाइ नमाज़ पढ़े। केर बि ॾिसण वारो न हुजे, रब जे ख़ौफ़ जे करे नमाज जी अदायगी करे थो, दर्जो छा आहे, फज़ीलत छा आहे, अज़मत छा आहे। हदीस मुस्नद अहमदी अबू दाऊद बिन किताबनि जे अंदर पाण सुगरा फरमाइनि था हिकिड़ो बकराड़ आहे, बकरियूं चारींदे वो जबल जी चोटी ते पहुतो। हाणे जबल जी चोटी ते पहुतो आहे त घणो करे टाइम हूंदो ज़ोहर नमाज़ जो या असर नमाज़ जो। सही सिधी ॻाल्हि आहे। बकरियूं बकराड़ ॾींहं जो चारींदा आहिनि, ही बकरियूं चारींदे जबल जी चोटी ते पहुतो आहे। हाणे हिते को बि उनखे ॾिसण वारो कोन्हे, नमाज जो टाइम थी चुको। हदीस लफ्ज़न युअज़्ज़िनु व युक़ीमु सलात। ही छा थो करे, अज़ान ॾे थो ऐं नमाज क़ाइम करे थो। गुचाणी वारो इन में बि नुक़्तो ॾिसो, फ़िक़ही नुक़्तो मौजूद आहे। तव्हांखे दूर दराज मुक़ाम ते आयो, परे आयो शहर खां, जिते अज़ान के ॾियण वारो कोन्हे, नमाज जो टाइम थी चुको आहे, अज़ान में ॾियणी आहे, इक़ामत में चवणी आहे। अज़ान में ॾींदो, इक़ामत में चवंदो। ही हदीस में दलील आहे। ही बकरार अज़ान बि ॾे थो ऐं उन खां पोइ नमाज क़ाइम करे थो। अल्लाह अकबर। आउं चवंदो आहियां इन माण्हू जी अज़मत ॾिसो। बकरार घणो करे वीचारा ग़रीब हूंदा आहिनि ऐं अणपढ़िया हूंदा आहिनि। इहो दर्जो के वज़ीर आज़म खे मिले थो, हिकिड़े ग़रीब बकरार खे अल्लाह ताला मलाइकनि खे सॾे थो, फरमाए थो उन्ज़ुरू इला अब्दी हाज़ा युअज़्ज़िनु व युक़ीमु सलात यख़ाफ़ु मिन्नी क़द ग़फ़रतु लिअब्दी व अदख़लतुहुल जन्नह। ऐं मलाइको हिन मुंहिंजे बाने ना निहारियो, ही अज़ान दे थो, नमाज़ पढ़े थो, छो त हिन जी दिलि में मुंहिंजो डपु आहे, मूंखां डिॼे थो। तव्हां गवाह रहो, मूं हुनजा गुनाह माफ़ करे छॾिया, इनखे जन्नत में दाख़िला ॾेई छॾिया। छाजे करे, अल्लाह जे ख़ौफ़ जे करे नमाज़ पढ़े थो, अकेलो आहे नमाज़ पढ़े थो, को ॾिसण वारो कोन्हे। माण्हू घणो करे तॾहिं नमाज़ पढ़ंदा आहिनि, अहिड़ा बि आहिनि जेके दुनिया खे ॾेखारण जे लाइ युराउन अन्नास वला यज़कुरून अल्लाह इल्ला कलीला। मुनाफ़िक़ जी अल्लाह निशानी ॿुधाई, माण्हुनि खे ॾेखारीनि था, अल्लाह खे सिर्फ़ थोरो यादि कनि। माण्हू ॾिसो असांजी, तंहिंजे करे मुनाफ़िक़ घणो करे फजर ऐं इशा जी नमाज़ ते कोन हूंदो। फजर ऐं इशा खां ग़ाइब हूंदो आहे। फजर ते बाज़ारियूं बंदि आहिनि, को ॾिसण वारो कोन्हे। हाणे कंहिंखे ॾेखारे, हू त ॾेखारणु चाहे थो न। बाज़ारियूं बंदि, दुकान बंदि, को ॾिसण वारो कोन्हे। मुनाफ़िक़ नमाज़ ते कोन ईंदो। सैयदना अब्दुल्लाह बिन उमर चवे थो, असीं जॾहिं के माण्हू खे फजर या इशा में न ॾिसंदा हुआसीं, उन जे बारे में बदगुमान थी वेंदा हुआसीं त किथे मुनाफ़िक़ त कोन थी वियो आहे। अल्लाहु अकबर। अॼु असां उन ई नमाज़ खे तर्क करियो वेठा आहियूं। ही सियारे जूं वॾियूं रातियूं जंहिंजी फज़ीलत आहे जो 2 रकातूं सुन्नत सां पूरी दुनिया मुक़ाबिलो नथी करे सघे। वही सोचियो, ऐं उन खां पोइ नमाज़ अज़ीम अमल आहे जंहिंजो छॾणु कुफ़र आहे। वॾा वॾा उलमा उन्हनि जी फतवा आहे। अल्लाह के दौर जे शेख इब्न उसैमीन रहमतुल्लाह अलैह
शेख बदियुद्दीन शाहरास्ती रहमतुल्लाह अलैह कुछ उलमा चयो आहे कुफर कोने वॾो गुनाह आहे, लेकिन दलाल जे लिहाज़ खां उहे उलमा वधीक मज़बूत आहिनि जिन जी फतवा आहे त जेकॾहिं को माण्हू नमाज़ खे छॾे ॾिए थो उहो काफ़िर थो आहे, इस्लाम सां तालुक ई न आहे। छो त अल्लाह जे नबी जो फरमान आहे बैनल अब्द व बैनल कुफ्र तर्कु सलात, माने जे विच में ऐं कुफर जे विच में फ़र्क़ जेकॾहिं आहे त नमाज़ छॾण लाइ नमाज़ छॾे ॾिना ई कुफर में दाख़िल थी वियो। ऐं तव्हांखे मिसाल थी सम्झायां, जेकॾहिं मंझंदि जो टाइम आहे, ॿिनि पहरनि जो टाइम आहे, नमाज़ ज़ोहर जो टाइम आहे, मुस्लमान के जाइ ते वेठल आहिनि, बाज़ार में वेठल आहिनि, दुकान ते वेठल आहिनि, मुस्लमान भी मौजूद हैं, कुछ वाणिया भी मौजूद हैं, हिंदू भी मौजूद हैं। खुदारा मुखे जवाब ॾिजो, अज़ान अचण खां पोइ भला हिंदू वाणियूं मस्जिद जे तरफ़ हलंदो, मस्जिद ॾांहुं वेंदो, कॾहिं कोन वेंदो, छो त उनजो तालुक ई कोन्हे, नमाज सां जो वास्तो ही कोने। हाणे जेकॾहिं अज़ान ॿुधण खां पोइ बि को मुसलमान नमाज जे तरफ़ नथो वञे, मस्जिद ॾांहुं नथो वञे, मूंखे ॿुधायो उन मुसलमान ऐं हिकिड़े गैर मुस्लिम में कहिड़ो फ़र्क़ु आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सही बुखारी हदीस आहे, मन तरक सलातल असर फ़क़द हबित अमरुहु, जे विची नमाज छॾे ॾिनी उनजा अमल बर्बाद थी विया। सही बुखारी जी हदीस, एक विची नमाज वही फैसलो करो, हर माण्हू पंहिंजे दिल जे तरक़ी फैसलो करे। असां जिंदगी में घणियूं नमाज़ूं छॾियूं आहिनि, घणियूं नमाज़ूं असां तर्क कयूं आहिनि। हिक विची नमाज छॾण सां अल्लाह जो प्यारो पैगंबर फरमाए थो उन माण्हू जो अमल तबाह बर्बाद थियो वञे। हत्ता कि तव्हां क़ुरान पढ़ो, ॾिसो क़ुरान अल्लाह जो किताब आहे, जेको नमाज के तर्क करे तो उनजो अंजाम छा थींदो। या रब्बुल आलमीन जी महिरबानी ॿुधाईंदो हला, अल्लाह असांखे अॻ में ॿुधाए छॾियो, मता बानू अंधेरे में न रहे, बानू ॿुधा में न रहे, अल्लाह असांखे अॻ में ई ॿुधाए छॾियो आहे त बेनिमाज़ी जो हाल छा थींदो। फरमायाई जॾहिं जन्नती जन्नत में पहुची वेंदा, जहन्नमी जहन्नम में पहुची वेंदा। हाणे जहन्नमी सुवाल कंदा, जन्नती सुवाल कंदा जहन्नमी खां, ॾिसो ही अल्लाह जी कुदरत आहे। हालांकि जन्नत भी दूर हूंदी, जहन्नम भी दूर हूंदी, लेकिन अल्लाह जे तरफां अहिड़ो एहतमाम थींदो जो जन्नती सुवाल कंदा, जहन्नमी खां पुछंदा मा सलकुम फी सकर, ऐं जहन्नमियो तव्हांखे कहिड़ी शइ जहन्नम में दाख़िल कई। दंद कथाऊं कोन्हनि, अल्लाह जो किताब आहे कुरान मजीद, सूरह मुदस्सिर 74 नंबर कुरान जी सूरत। जहन्नमी 4 सबब ॿुधाईंदा, हर माण्हू मुसलमान गौर करे, अल्लाह रहम फरमाए किथे उहा निशानी उनमें तो कोन्हे, उहा अलामत उनजे अंदर तो कोन्हे। पहिरीं निशानी, पहिरियों कम, क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन, असीं निमाज़ी न हुआसीं। जहन्नमी पहिरियों सबब ॿुधाईंदा, पहिरियों सबब असां नमाज़ी न हुआसीं। वही सोचियो अॼु केतिरा मुसलमान आहिनि जिन जो जमात सां नमाज सां मस्जिद सां वास्तो ई। बाज़ औक़ात शाइरनि जी शाइरी उन्हनि खे गुमराह करे छॾियो। वशुअराउ यत्तबिहुल गावून, अल्लाह ताला फरमायो शाइरनि जी पैरवी गुमराह कंदा, हर वादी में ठोकरूं खाइनि था, शाइर दलील कोन्हे। तव्हांखे शाइरनि छा ॿुधायो? रोज़ा निमाज़ूं ई पिण चङू कमु, उहो को ॿियो फहम जंहिंसां पसिजे पीढ़ी खे। हाणे हिन में कहिड़ो इशारो आहे त रोज़ा निमाज़ूं मिड़ई चङू कमु, मिड़ई माना नमाज जी तहकीर कई वई आहे, तनकीस कई वई आहे। इंतहाई चालाकी सां तव्हांजे ज़हन में इहा ॻाल्हि विहारी वई आहे त नमाज का मामूली शइ आहे। और रब्बुल आलमीन छा फरमायो? क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा रस्म रब्बिही फसल्ला, तहक़ीक़ वो माण्हू जेको सो कामयाब थी वियो, जे पंहिंजो पाण खे पाक कयो, पंहिंजे रब जो नालो वठंदो रहियो, नमाज़ पढ़ंदो रहियो, उहो कामयाब थी वियो।
क़द अफ़लहल मोमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन। तहक़ीक़ मोमिन कामयाब थी विया जेके सुकून सां खुशू ऐं खुज़ू सां नमाज पढ़नि था। अल्लाह फरमाए थो कामयाब थी विया, जन्नत में पहुची विया। शायर चवनि था ये मिड़े ई चङा कम आहिनि। अल्लाह अल्लाह जो आखिरी प्यारो पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह साहब ॾिसो नमाज की अहमियत ऐं तमाम आखिरी दौर है। तकरीबन 15 ॾींहं सख्त बीमार रहा, मस्जिद में पहुंची न पिया सघनि। अल्लाह अकबर पंहिंजे हुजरे मुबारक में वेठल आहिनि। हिकिड़े दफ़े ॾिसनि था पर्दो हटाए ॾिसनि था त सहाबा बा जमात नमाज पढ़ी रहिया। सहाबा कराम चवंदा अल्लाह जे नबी जो चेहरो मुबारक रोशन थी वियो खुशी विचों। त सहाबा कराम नमाज पढ़ी रहिया आहिनि, एतिरी अल्लाह जे नबी खे खुशी थी। हिकिड़ो टाइम अहिड़ो आयो अल्लाह अकबर पाण सवरा हली न पिया सघनि, बस साहबी ट्रैक ॾेई वठी अचनि था मस्जिद में। ऐं प्यारो पैगंबर कहिड़े हाल में हले थो वही असां पंहिंजो पाण ते गौर करियो। असांजी तबियत केतिरे क़दर चङी भली आहे, नटा मुटा पोइ मस्जिद में कोन था पहुचूं। अल्लाह जो प्यारो पैगंबर कहिड़े हाल में हली आयो। सहाबा चवनि था पाण सगुरनि खे ॿिनि साहबिन टेक ॾिनी आहे, संदन पेर मुबारक जेके ज़मीन ते लॻंदा अचनि। एतिरी ताक़त न आहे जो पेरनि ते बीह सघनि, एतिरी ताक़त न आहे तव्हांजो पेरनि जे लॻण जे करे ज़मीन ते लीको निकिरंदो अचे, लकीर निकिरंदी अचे। अल्लाह अकबर। लेकिन अहिड़े हाल में अल्लाह जो प्यारो पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह साहब मस्जिद में आया नमाज अदा करण। अहिड़े हाल में सहाबा चवनि था आखिरी जेके वसियतूं कयाऊं उनमें हिकिड़ी वसियत हुई अस्सलात अस्सलात वमा मलकत ऐमानुकुम। ऐं मुसलमानो दुनिया मां वञा पियो ॿ नसीहतूं करियां थो। हिकिड़ी जो तालुक हुकूकुल्लाह सां, ॿी जो तालुक हुकूकुल इबाद सां। पहिरीं ॻाल्हि नमाज जी पाबंदी कजो, नमाज खे कायम रखजो। ऐं ॿी वसियत जेके गुलाम आहिनि तव्हांजे ज़ेर दस्त उन्हनि सां सुहिणो सलूक कजो। अल्लाह जे नबी आखिरी दौर में वसियत कई, नमाज की वसियत कंदा वञनि। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु पाण अमीरुल मोमिनीन मुअत्ता इमाम मालिक केतिरा हदीसनि जा किताब पाण आया फजर नमाज पढ़ाइण जे लाइ। अल्लाह जे मथां लखे रहमतूं हुजनि। अल्लाह अकबर। सहाबा सफ़ूं ॿधी बीठा आहिनि। उन दौर जे अंदर सहाबा कराम चवनि था सैयदना उमर बिन ख़त्ताब सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह अन्हुमा जे दौरे खिलाफत में छा थींदो हो त जॾहिं जमात खड़ी थींदी हुई त माण्हू निकिरंदा हुआ जेके सफ़न खे सिधो कंदा हुआ, नमाज़िन खे मिलाए प्यारींदा हुआ। एतिरे क़दर तमामु ख़ासि माण्हू रखियल हुआ जेके सफ़ूं सिधियूं कंदा हुआ, नमाज़िन खे पाण में मिलाए प्यारींदा हुआ। अल्लाह अकबर। ऐं जॾहिं पोयां खां आवाज़ ईंदो क़दिस्तवत या अमीरुल मोमिनीन, अमीरुल मोमिनीन सफ़ूं सिधियूं थी चुकियूं, सुम्मा कब्बरा, उन खां पोइ पाण अल्लाह अकबर चवंदा। पाण मुसल्ले ते बीठा आहिनि जेसिताईं बदबख्त फिरोज ईरानी मजूसी बाह जो पुजारी उन सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु ते कातिलाना हमलो कयो। वो खंजर जेको केतिरा ॾींहं ज़हर में रखियो हो उन सां वार कया। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु किरी पियो। ऐं चवंदो आहियां जेकॾहिं हेड ऑफ स्टेट मुल्क के हुक्मरान ते कातिलाना हमलो थिए, एमरजेंसी आहे, हंगामी हालतूं मुल्क जे अंदर हंगामी हालतूं नाफ़िज़ थी वेंदियूं आहिनि। जेकॾहिं हेड ऑफ स्टेट ते कातिलाना हमलो थिए, सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु ते कातिलाना हमलो थियो आहे, पाण किरी पिया आहिनि। पर कुर्बान वञे माण्हू मुसलमाननि जी नमाज सां मोहब्बत। सैयदना अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह अन्हु ते वधियो, सहाबा के मुख्तसर नमाज फजर पढ़ाए तो उन टाइम ते बि सहाबा फजर जी नमाज पोइते कोन कई। उन वक़्त सैयदना उमर बिन ख़त्ताब ॿाहिरि आंदो वियो, लगातार रत वहे पियो, बेहोशी जी कैफियत तारी थिए पई। हिकिड़े माण्हू आवाज़ ॾिनो अस्सलात अस्सलात या अमीरुल मोमिनीन, ऐ अमीरुल मोमिनीन नमाज नमाज। अल्लाह अकबर। सैयदना उमर बिन ख़त्ताब अहिड़े हाल में अखियूं खोले छॾियूं।
पुछो आउं डॉक्टर है ब्लीडिंग थिए तव्हांजे बीपी डाउन थोड़ी देर में बेहोशी की कैफियत तारी थी वई थोड़ी देर में चंगा खासा ताकतवर मुड़स थोड़ी देर में मोकला वेंदा जेकॾहिं रत वहण शुरू थिए बीपी त रहंदो ई कोन न। सैयदना उमर बिन ख़त्ताब अखियूं खोले छॾियूं ऐं तारीख़ अल्फाज़ यादि कंदा हलो गुपचारी वारो ला हज़्ज़ फिल इस्लाम लिमन तरक सलात जे माण्हू नमाज छॾे ॾिनी उन जो नमाज इस्लाम में को हिस्सो कोन्हे इस्लाम सां को वास्तो ई को उन जो इस्लाम में हिस्सो न को वास्तो न जे नमाज तर्क करे छॾी जे नमाज छॾे ॾिनी अहिड़े हाल जे अंदर ऐं असां नमाज खे तर्क करे वेठा आहियूं ऐं उन खां पोइ जेकॾहिं के असांजा ॿाहिरि पढ़नि था त अल्लाह जा बाना वरी माना तहक़ीक़ कोन था कनि। मुंहिंजो अॼोकी तक़रीर हिकिड़ो मौज़ू इहो बि आहे मतां तव्हीं सम्झो डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ असां ते हिट पियो करे तंज़ पियो करे न अल्लाह बहितर ॼाणे थो। ऐं चाहियां थो त दलाइल क़ुरान हदीस रोशनी में तव्हांजे साम्हूं रखां क़यामत ते ॾींहुं न चओ त मुंहिंजा रब मूंखे ख़बर कोन हुई हक़ बयान करणो आहे जेकॾहिं को दोस्त नाराज़ थी वियो अल्लाह जो कसम का परवाह कोन रब जी रज़ामंदी मतलूब आहे। गार असीं कोन था ॾियूं घटि वधि असीं कोन था ॻाल्हायूं चर्चा असीं कोन था हलूं लेकिन हक़ बयान कबो हक़ खोले बयान कबो छो त हक़ बयान करण तव्हांजी ख़ैर ख़ाही आहे। अंबिया इकराम उम्मत जे साम्हूं हक़ बयान कयो उम्मतूं नाराज़ थियूं अंबिया इकराम खे शहीद कयो वियो ॾे निकाली ॾिनी वई लेकिन हक़ बयान करण खां उहे मुड़िया कोन। इहो कोन सोचबो त घणा राज़ी थींदा घणा नाराज़ कॾहिं बि जेके अंबिया इकराम या हक़ानी उलमा जी सोच रही कोन्हे सिर्फ़ु हिकिड़ी सोच हूंदी आहे रब राज़ी थी वञे अल्लाह राज़ी थी वञे तव्हां ते हक़ पइजी वञे मक़सद तव्हां ते तंज़ करणु कोन्हे तव्हांखे ख़बरदार करणु आहे त नमाज़ जहिड़ी अज़ीम इबादत यादि रखो प्यारे पैगम्बर जी सुन्नत मुताबिक़ हुजे उनजी क़बूल शइ उहा कोन अल्लाह जे नबी फरमायो फमन रग़ैब अन सुन्नती फलैस मिन्नी जे माण्हू मुंहिंजी सुन्नत खां मुंहुं मोड़ियो ऐराज़ कयो मूं वजह कोन्हे। हिकिड़ो सहाबी चए थो 3 दफ़ा नमाज़ पढ़े थो 3 दफ़ा पाण सुगरा फरमाईंदा इरजे फसल्ले फइन्नक लम तुसल्ले मोटी वञ नमाज़ पढ़ तो नमाज़ कोन्हे पढ़ी हालांकि सजदो करे पियो रुकू करे पियो क़याम करे पियो अल्लाह जे नबी उनखे 3 दफ़ा चयो तो नमाज़ कोन पढ़ी या ख़ैर खाई ख़ामोश रहण मुस्लमान बा ग़लती करे पियो ऐं तव्हां ख़ामोश आहियो तव्हां सजण कोन आहियो दुश्मन आहियो। सैयदना हुज़ैफा बिन यमान रज़ी अल्लाह अन्हु इब्न हिब्बान जी सही सनद सां रिवायत आहे मस्जिद में वेठो आहे तेसि ताईं हिकिड़ो हमरा आयो तकरी नमाज़ पढ़े जी अल्लाह ताला रहम फरमाए असांजा काफ़ी मुस्लमान भाई ठुंगन वारी तकड़ी नमाज़ पढ़ंदा आहिनि हिन तकड़ी नमाज़ पढ़ी ऐं उन खां पोइ जॾहिं मोटण लॻो वापसि वञण लॻो सैयदना हुज़ैफा बिन यमान ईअं कोन सोचियो बाबा हिनजी मर्ज़ी अपना अक़ीदा मत छोड़ो दूसरे का मत छेड़ो यो नारो है यार बातिल नारो अपना अकीदा मत छोड़ो दूसरे का मत छेड़ो यो बातिल नजरियो हर पैगंबर अकीदो छेड़ियो हर नबी अकीदो छेड़ियो हक पहचानो हुज़ैफा बिन यमान जॾहिं ॾिठो तकड़ी नमाज़ पढ़ी वञे पियो छॾे ॾिया उनखे सॼाई जी मुंसो कम तो सली हाज़िर सला मूंखे ॿुधाए अल्लाह जा बाना इहा नमाज़ जेका हाणे तो पढ़ी आहे केतिरे वक़्त खां पढ़ी पियो जी मुंसो 40 सना हुज़ैफा 40 सालनि खां नमाज़िया पढ़ंदो अचां हाणे जवाब दो हुज़ैफा बिन यमान रज़ी अल्लाह अन्हु छा चयो भला ईअं चयाई तुंहिंजी नमाज़ अणपूरी आहे अधूरी आहे मुकमल कोन्हे न जी मां सल्लैत तो 40 साल नमाज कोन पढ़ी लगायो फतवा साहबी थे लगायो फतवा साहबी थे मां सल्लैत तो 40 साल नमाज कोन पढ़ी अगते अञा बि सख्त लफ़्ज़ लो मुत वन तो सल्ली हाज़िर सला
लमुत्तला गैर फितरत मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकर या नमाज पढ़ंदे मरी वनी आ तुझो मौत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिल्लत ते तरीके ते कोन थी तुझो मौत प्यारे पैगंबर जे तरीके ते मिल्लत ते कोन थी जेकर या नमाज पढ़ंदे मरी वनी आ या ठुंगन वाली नमाज अच्छा सा केतरियूं शयूं नमाज में मना करियूं था जेके आऊं बुधाईंदो हलां सुन्नत मजा छा के साहबी खां साबित कयो चवां थो लॻा अचो सब खां पहिरीं ॻाल्हि असांजा भाइर जॾहिं नमाज शुरू कंदा आहिनि ज़बान सां नियत कंदा आहिनि 4 रकात ज़ोहर नमाज पुठी लॻे इमाम जे मुहार मुंहिंजी बैतुल्लाह ॾांहुं बल्कि जनाज़े नमाज में तो मौलवी ये मना लफ्ज सेखारींदा आहिनि नियत जा 4 तकबीरन जे मौलवी हज़रात जेतिरो टाइम जनाज़े नमाज में नियत वठंदा आहिनि एतिरो टाइम नमाज पढ़ण में कोन वठंदा आहिनि मुंहिंजो चैलेंज आहे जॾहिं बि को दोस्त हिन मां नमाज पढ़ाए तव्हां रुगो पंहिंजी घड़ी जे सेकंड कांटे ते नज़र रखिजो मिंट वारो न 40 सेकंड मस थींदा ॿिन्ही तरफ़नि सलाम वाराए नमाज जनाज़ा ख़तम मूंखे ॿुधायो साम्हूं जेको पियो आहे तो कहिड़ी दुआ घुरी तो उन जना कहिड़ी दुआ घुरी 40 सेकंड में नमाज चट असांजा अहल हदीस अल्लाह अकबर 10 मिनट जनाज़े नमाज लॻी 10 मिनट 5 दुआऊं अल्लाह जे रसूल जो सेखारियल किथे सुन्नत मुताबिक नमाज जनाजा ऐं किथे सुन्नत के खिलाफ 40 सेकंड में नमाज खत्म अल्लाह जे बानो अंधेर नगरी आया बोले अंधेर नगरी लगी पिया ऐं घणा त अहिड़ा बि आहिनि अल्लाह रहम फरमाए जिनखे दुआ यादि बि कोन्हे ऐं सचो वाक़ियो थो ॿुधायां बदी निबर सां ॻोठ आहे अल्लाह ताला चढ़ पियो असांजो इंतहाई प्यारो दोस्त हो गुज़ारे चुको आहे अल्लाह जी मग़फ़िरत फरमाए जन्नतुल फ़िरदौस में आला मक़ाम अता फरमाए मूंखे चई डॉक्टर साहब असांजे ॻोठ में कुझु माना त बरेबी दोस्त आहिनि उन्हनि जो हिकिड़ो को ॿारड़ो गुज़ारे वियो मौलवी साहब खे वठी आया जनाज़े नमाज़ पढ़ण जे लाइ हुन जनाज़े नमाज़ उहा ई पढ़ाई जेका 30 सेकंड ऐं 35 सेकंड वारी ॿिन्ही तरफ़नि सलाम वराए छॾी मूंखे लॻो त हिनखे यादि कुझु बि कोन्हे हिनखे यादि कुझु बि कोन्हे पर हाणे ॻाल्हि आउट कीअं करायां ॻाल्हि ज़ाहिर कीअं थिए या हली वियुसि मौलवी साहब ही जेका दुआ हाणे जनाज़े नमाज़ में तव्हां पढ़ी आहे इहो थोरो दोहराइजो त मुंहिंजी दुआ बि यादि थी वञे मतां मूंखां का बेसर करे थी वञे आउं बि यादि करे वठां मौलवी साहब दुआ पढ़जो ॿुधाइजो मूंखे दोहराइजो की मौलवी खणी कंध पंहिंजो हेठि कयो जॾा दुआ त मूंखे यादि ई कोन्हे की भई तूं छा पियो कयो मिड़े हथ पंहिंजो बीठो अल्लाह को ज़ुल्म कोन्हे केतिरो ज़ुल्म तव्हां मैयत सां करियो पिया आया हदीस जारी नमाज़ पढ़नि था सॼी दुनिया ॿुधे हाणे देवबंदी हज़रात जो वॾो आलिम जेके शेखुल इस्लाम चवंदा आहिनि मुफ्ती तकी उस्मानी साहब पंहिंजे भाउ जी नमाज़ जनाज़ा पढ़ाई उन में अल हम्द शरीफ़ पढ़े पियो अॼु ताईं यूट्यूब ते उहा शइ मौजूद आहे असां सां मुनाज़रा पिया ॾींदा हुआ इन ॻाल्हि ते त बाबा जनाज़े नमाज़ में सूरह फातिहा कोन्हे पढ़ी छो त तव्हां क़ुरान जी नियत सां नथा पढ़ी सघो हा अलबत्ता दुआ जी नियत सां भले वञी पढ़ो ज़ुल्म कोन्हे अल्लाह जे रसूल सासिम सुन्नत आहे क़ुरान तो क़ुरान है न भाई सूरह फातिहा तव्हां खणी दुआ जी नियत सां पढ़ो पर आयत क़ुरान न या क़ुरान कोन्हे साईं जनाज़े नमाज कोन्हे महज़ दुआ आहे तो असांजे दोस्त मौलाना मोहम्मद खान मलकानी मोहम्मद खान तोइजी साहब ॾाढो भलो नुक़्तो ॿुधायो कि को आईंदा जॾहिं को गुज़ारे वञे त मस्जिद मां ऐलान कहिड़ो थियणु घुरिजे त फलाणे जी जनाज़े नमाज़ 10 बजे थींदी ईअं तव्हांखे हाणे चवणु न घुरिजे फलाणे जी नमाज़ जनाज़ा 10 बजे अदा कई वेंदी इहे लफ़्ज़ हाणे तव्हांखे न चवणु घुरिजनि छो त जनाज़े नमाज़ तव्हां चवंदा आई कोन नमाज़ हाणे तव्हां ऐलान कंदो त फलाणे लाइ दुआ 10 बजे घुरी उॾा चओ था त नमाज़ कोन्हे ऐं लाउड ते ऐलान करियो था त नमाज़ जनाज़ा यार ज़ुल्म जी हद आहे या न
होना चौथा नमाज जनाजा नमाज कोने होना ऐलान करो पिया तो 9 बजे नमाज जनाजा पढ़ी भी थी। अल्लाह हक किए तो चवराए सोच मुझे रब किए तो हक चवराए नमाज जनाजा भी नमाज आए कह जो नमाज कोने अल्लाह उड़े जला सही 5 मिनट नियत पे हले ऐं नमाज 30 सेकंड याद रखी छो नियत चइबो दिल जे इरादे ज़बान में जेकी कुछ निकरे वो कौल है बयान है कलाम है नियत कोने नियत दिल जे इरादे के चइबो है। अज तवी ते जलसे में हली आया आयो तवाजी नियत छा हुई असा के गुचाणी वाले गोठ में वणो है पूरा बुधड़ो है यो ही काफी है नियत जे लाइ। या तमाम हर एक घर का बाहर निकरी ऐलान कयो तो वजा पियो जलसे में गुप्ताणी वजा पियो जलसे में हर के ऐलान कयो छा कोन कयो तवा घरा निकता आयो कुरान हदीस बुधण जे लाइ इया नियत काफी है दिल जो इरादो तवा के बुधाया बाज औकात ज़बान मजा कुफर जा कलिमात निकरी विंदा आहिनि पर नियत न हुंदी है अल्लाह पकड़ कोन कंदो आहे। दलील हदीस व मुस्लिम शरीफ जी 500 फरमाइंदा हिकिड़ो माण्हू रण में सफ़र करे पियो उठ ते सुवार आहे उन उठ ते पाणी बि आहे ऐं उन उठ ते खाधो बि आहे पाणी बि आहे। तव्हां ख़बर आहे रण अवां मां घणनि कोन ॾिठो हूंदो थी सघे थो हिन साइड ते आहे मुंहिंजे ख़्याल में किपरे वारी साइड ते असांजा बदीन खां ॾखण पूरो रण ऑफ कच्छ किलोमीटरनि जे अंदरि इहो माना सवे किलोमीटरनि जे अंदरि इहो रण आहे ऐं केतिरा माण्हू मरी चुका आहिनि जेके रस्तो थड़ी विया बुख जे करे मरी विया उज जे करे माण्हुनि पिंजरा ॾिठा लाश जा ही उठ ते सुवार आहे ऐं वञे पियो रण मञा थकिजी पियो 500 फरमाइनि था उठ तां लथो आराम जे लाइ ज़मीन ते लेटी पियो अल्लाह जी कुदरत अख लॻी वई निंड अची वई जॾहिं अख खुली ॾिसे त उठ पाए परेशान थी वियो हाणे रण में तवी हुजो उठ गायब थी वञे जिते तव्हांजो खाधो बि आहे पाणी बि आहे माना सौ सिधो मौत हाणे बचण जी त का वाह कोन्हे ही तलाश करे थो थकिजी पियो वरी लेटी पियो अल्लाह जी कुदरत ॿिए दफ़े अख खुली ॾिसे तो उठ मौजूद आहे ऐं पाणी खाधो बि अथसि मौजूद आहे। अख़्तह मिन शिद्दतिल फरह ख़ुशी विचा ग़लती करे वेठो ॾिसो ज़िंदगी जो पैगाम मिली वञे माना ख़ुशी थींदी आहे कोन थींदी। तव्हां की रिपोर्ट अचे अल्लाह जे पनाह हिकिड़ी लेबोरेटरी चवे तव्हांखे कैंसर आहे इंसान वीचारो फ़िलहाल त जिस्म मां ताक़त ई निकिरी वेंदी सही सिधी ॻाल्हि आहे पर वरी ॿी रिपोर्ट अचे तव्हांखे कोन्हे ख़ुशी थींदी आहे कोन थींदी। हिन ॾिठो त पाणी मौजूद आहे खाधो मौजूद आहे सो ग़लती करे वेठो ख़ुशी विचां कहिड़ी ग़लती जब अल्लाहुम्मा अंत अब्दी व अना रब्बुक ऐ अल्लाह तू मुझो बानू आई आऊं तुझो रब आहियां तू मुझो बानू आई आऊं तुझो रब आहियां जे कॾहिं इरादे सां चवे त काफ़िर आहे इरादे सां को अल्लाह खे चवे तू मुझो बानू आई आऊं तुझो रब आहियां कुफर आहे चवण वारो काफ़िर आहे रब जी पकड़ कोन की कुर्बान वञे माण्हू परवरदिगार पंहिंजे मालिक जी अज़मत केॾो रहमान रहीम आहे पकड़ छो कोन कयई बाने जी नियत कहिड़ी हुई अल्लाहुम्मा अंत रब्बी व अना अब्दु ऐ मुंहिंजा रब तू मुंहिंजो रब आई आऊं तुंहिंजो बानो चवण इहे पियो चाहे ख़ुशी विचां ग़लत लफ़्ज़ चई वेठो अल्लाह पकड़ कोन कई छो त नियत शामिल कोन हुई नियत दिल जो इरादो तंहिंजे करे इहो ज़बान सां चवण ख़ुदि हनफी उलमा ॿुधाईंदो हलां बिदत चयो आहे हनफी उलमा वॾो मशहूर हनफी फ़क़ीह आहे इब्नुल हुम्माम जे हिदाया जी शरह लिखी आहे फतहुल क़दीर चयो तो बिदत हिंदुस्तान जो मशहूर आलिम शेख अहमद सरांदी जेके मुजद्दिद अल-अफ़सानी चवंदा आहिनि उहो चवे तो बिदत ज़बान सां नियत करणु बिदत नियत आहे दिल जो इरादो ठीकु आहे हाणे अची ताईं मसइले बीठा आहियो पोइ आहे जमात सां नमाज़ हाणे कहिड़े तरीक़े सां बीहे माफ़ कजो असांजा भाइर हर निमाज़ी ॿिए खां अलॻि बीहंदो हर निमाज़ी ॿिए खां अलॻि पैर मिलाइण जी कोशिश कंदो तव्हां खां परे थी वेंदो पैर कोन मिलाईंदो
छा अहिड़ी का हदीस आहे त अल्लाह जे नबी चयो हुजे हिक ॿिए खां धार थी पियो, छिटा थी पियो, अलॻि थी पियो? अहिड़ी का हदीस आहे? को बि दोस्त हदीस पेश करे इंशा अल्लाह अहल हदीस सुभाणे अमल कंदा। का ज़िद जी ॻाल्हि कोन्हे, ज़िद आई कोन्हे। हदीस पेश करे को बि दोस्त असीं अमल करण लाइ तयार आहियूं, पर हदीस कोन्हे। पाण छोकिरा जॾहिं मुसलती जी बीहंदा पाण फरमायो सुद्दुल खलल, नमाज़ियो पंहिंजियूं विछोटियूं बंदि करियो, विथियूं बंदि करियो, गॾिजी पियो। अनस बिन मालिक चवे थो अल्लाह जो रसूल ऑर्डर ॾींदो वकान अहदुना युल्ज़िकु मनकिबहु बिमनकिबि साहिबिही व क़दमहु बिक़दमिही। सही बुखारी। जे पाण छोकिरा हुकुम ॾींदा हुआ असां मां हर हिकु माण्हू बरसां बीठल साथी जे कुले सां कुलो ऐं कदम सां कदम, पेर सां पेर चंबड़ाए छॾे। अलज़क युल्ज़िकु इल्ज़ाकन, चंबड़ाए छॾींदो। बुखारी जा लफ़्ज़। हाँ, बाद में अहिड़ा माण्हू पैदा थिया। अनस बिन मालिक चवे थो असीं जेकॾहिं पेर मिलाईंदा हुआसीं लनफ़रा कअन्नहु बग़लुन शमूस। मुसन्नफ़ इब्न अबी शबाब सही सनद सां रिवायत आहे। चवे थो जेकॾहिं असां पेर मिलाइण जी कोशिशि कंदा हुआसीं ईअं भॼंदो हो जीअं टहंदड़ खच्चर हुजे। को खच्चर जेको शरीर थींदो आहे हिकु जॻह ते कोन बीहंदो आहे, ईअं भॼे थो, पेर कोन थो मिलाए। मुसन्नफ़ इब्न अबी शैबा। अल्लाहु अकबर। हाणे सुन्नत छा आहे? सभु जेके नमाज़ी सफ़ूं सिधियूं कनि, पेर पेर सां कुलो कुले सां मिलाए ॾियनि। हा, टंगूं एतिरियूं न पखेड़ीनि। बाद वरी असांजा कयल हदीस दोस्त वेड़ा आहिनि एतिरियूं टंगूं पखेड़ींदा आहिनि जो कुलो कुल मिलंदो आहे। इहो सही कोन्हे। तव्हां जो जेके टंगूं आहिनि पंहिंजे छाती जे बराबरि पखेड़ियो, खोलियो। तव्हां त बरसां बीठल साथी जे कुले सां कुलो, पेर सां पेर मिली वञे। अजायूं टंगूं तव्हां फैलाईंदो, कुलो कोन मिलंदो। पंहिंजे जिस्म मुताबिक़ के नथो मिलाए छॾे ॾियोसि। नथो मिलाए छा कंदासीं? जहिड़ो कंदासीं छा? नथो मिलाए ठीकु आहे, पाण जवाबु ॾींदो। लेकिन तव्हां सुन्नत मुताबिक़ अमल करियो। उन खां पोइ नमाज़ जॾहिं शुरू कबी आहे, अॼु मूंखे इंतिहाई अफ़सोस सां चवणो पवे थो असांजा हनफी जेके भाइर दोस्त आहिनि, अल्लाह पर ख़बर किथां दलील आंदो अथनि, ख़बर किथां दलील आंदो अथनि। ऐं त केतिरनि सालनि खां चवां पियो हदीस ॾेखारियो। जॾहिं नमाज़ शुरू कंदा आहिनि पंहिंजा ॿई आंगूठा कननि जी पापड़ियुनि खे लॻाईंदा आहिनि हिन तरीक़े सां। ॾिसो, का हदीस कोन्हे सही छा ज़ईफ़ कोन्हे। मुंहिंजो जुमिलो यादि रखो, सही छा ज़ईफ़ रिवायत कोन्हे त नमाज़ शुरू करण महिल ये हथनि जा आंगूठा कननि जी पापड़ियुनि खे लॻाया वञनि, ज़ईफ़ रिवायत कोन्हे। हत्ता कि मौलाना अब्दुल हई लखनवी लिखे थो, मशहूर हनफी आलिम हिंदुस्तान जो, चवे थो इहा शइ 6वीं सदी हिजरी जे अंदर फतावा कावी खान ऐं फतावा ज़हरिया जे अंदर उन्हनि उलमा नकल कई। इमाम अबू हनीफा का सबूत कोन्हे, कादी अबू यूसुफ का सबूत कोन्हे, इमाम मोहम्मद का सबूत कोन्हे, जेके पहिरियां हनफी आलिम हुआ कंहिंखां सबूत कोन्हे। 6वीं सदी हिजरी जे अंदर इहो तरीक़ो ईजाद थियो। वही सोचो, ज़ुल्म कोन्हे, हदीस ई कोन्हे। ऐं सही हदीस साथी चवे, सही बुखारी। अब्दुल्लाह बिन उमर चवे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं नमाज़ शुरू कंदा हुआ, रुकू में वेंदा हुआ, रुकू खां उथंदा हुआ, यरफो यदै हज़व मनकिबै, पंहिंजा ॿई हथ कुलनि जे बराबरि खणंदा हुआ। हिकु हदीस में कननि जे मथे हिसे जे बराबरि हीअं खणंदा हुआ। किथे बि कोन्हे त आंगूठा पापड़ियुनि खे लॻाईंदा हुआ। इहा सही तरीक़ो। खुदा रा के आलिम खे चओ ज़िद जी ॻाल्हि कोन्हे न तंज़ जी। बाबा अहल हदीस वारा चवंदा डॉक्टर साहब चवे थो मूंखे हदीस ॾेखार, सही छा ज़ईफ़ ॾेखार त ही आंगूठा कननि जी पापड़ियुनि खे लॻाया वञे नमाज़ शुरू करण लाइ। कुलनि जे बराबरि या कननि जे मथे हिसे जे बराबरि हथ कया वञनि। उन खां पोइ हथ ॿधबा किथे? छाती ते। छो त दुन खां हेठि ॿधण वारी का बि सही हदीस कोन्हे। हिकिड़ी मुसन्नफ़ इब्न अबी शैबा जे अंदर दोस्तनि आंदी आहे रिवायत। मज़ेदार ॻाल्हि, इहे लफ़्ज़ बाद में वधाया विया आहिनि तहत सुर्रा। अॼु बि मुसन्नफ़ इब्न अबी शैबा जो नुस्ख़ो हलिया वञो, पीर झंडो शेख मुहिबुल्लाह शाह राशिदी रहमतुल्लाह अलैहि जे कुतुब खाने में कलमी नुस्ख़ो पियल हथ सां लिखियल, उन में तहत सुर्रा जा लफ़्ज़ ई कोन्हे।
मशहूर देवबंदी आलिम मौलाना अनवर शाह काश्मीरी चवे तो मूं टे नुस्खा ॾिठा आहिनि मुसन्निफ़ बरबी शहबाजा तातु सुर्रा दा लफ्ज़ के नज़र ही कोन आया। ये बाद में के लगाया है। सही हदीस का है वह छाती चवे छाती न बदा वजन ऐ बी गाल असल गाल तो कुरान हदीस दलील है। हिकिड़ो किलो अकली दलील तव्हांखे ॾींदो न, असल दलील कुरान हदीस है। पर पाण सिंध में भी रवाज रहियो आहे न। अदा तुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह। मूंखे यादि आहे अॻे जेके असांजा सिंधी पुराणा हुआ 60-70 सालनि में से कॾहिं बि हीअं कोन कंदा हुआ जो क़ौम परस्तनि पाण तरीक़ो कढियो राम राम नमस्कार हिंदुनि मज़ा आयो उहे कंदा आहिनि हिन तरीक़े सां। हमेशा पुराणा सिंधी मूं ॾिठा हिन खिन सां हिते हथ रखंदा अल्हम्दुलिल्लाह छो त छाती जे अंदरि दिल जिस्म जो आला उज़ो हिते हथ रखंदा हुआ अल्हम्दुलिल्लाह। हाणे मूंखे ॿुधायो अवां खां केरु पुछे था कहिड़ा हाल आहिनि ऐं तव्हीं खणी हथ हिते रखो दुन खां हेठि आउं सम्झंदो वारे चमाट न हणे वारे चमाट न हणे ही हथ रखण जी का जॻह आहे छा? हथ बदलण जो तरीक़ो आहे छाती ते सुन्नत आहे। ऐं मज़ेदार ॻाल्हि ॿी ॿुधाईंदो वञा वरी असांजा जेके हनफी दोस्त आहिनि तिन जूं औरतूं हथ हिते ॿधियूं। बाबा जेकॾहिं चओ था हथ ॿधण वारी जेका छाती ते हथ ॿधण वारी रिवायत ज़ईफ़ आहे त अवां जूं औरतूं हिते छो थियूं ॿधनि? जेकॾहिं रिवायत ज़ईफ़ आहे पोइ औरतुनि खां अमल छो था करायो? भई सुवाल पैदा थिए थो न। जेकॾहिं रिवायत ज़ईफ़ आहे बकौल अवां जे त पोइ अवां जूं ख़वातीन ते हथ छो थियूं ॿधनि? पोइ असांजो दोस्त आहे डॉक्टर अबू जाबिर अब्दुल्ला दामानवी उहो मदाया अंदाज़ में चवंदो आहे त हनफी दोस्तनि जूं मायूं सभु आयल हदीस आहिनि जो हथ हिते रखनि न। पाण त किथे रखंदा आहियूं हिते, उन जूं ख़वातीन किथे रखंदियूं आहिनि हिते, पाण जूं ख़वातीन किथे रखंदियूं आहिनि हिते। माना तादाद पाण जो वधी वियो, तादाद पाण जो वधी वियो। अल्लाह जे रसूल किथे चयो आहे त मर्द दुन खां हेठि हथ ॿधनि ऐं औरतूं छाती ते हथ ॿधनि के हदीस में आहे? या तफ़रीक़ जो फ़र्क़ु आहे त मर्द दुन खां हेठि हथ ॿधनि ऐं औरतूं छाती ते हथ ॿधनि? आहे तफ़रीक़? अल्लाह अकबर। उन खां पोइ जॾहिं नमाज़ शुरू करे यादि रखी छॾियो का बि नमाज़ अलहम्द शरीफ़ खां सवाइ कोन्हे। ला सलात लिमन लम यक़रा बिफ़ातिहतिल किताब। चवंदासीं क़ुरान में आयत कोन्हे? जॾहिं क़ुरान पढ़ियो वञे ख़ामोश रहो, गौर सां ॿुधो, मन तव्हां ते रहम कयो वञे। बिल्कुलु आयत आहे सूरह आराफ़ जे अंदरि। ऐं सूरह आराफ़ मक्की सूरत आहे। यादि रखो किथे नाज़िल थी? मक्के में। ऐं जेका हदीस मूं बयान कई अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां जेका मरवी आहे, अबू हुरैरा इस्लाम क़बूल कयो मदीने में, हू मक्की सूरत आहे। अबू हुरैरा रिवायत करे पियो जॾहिं मदीने में आयो मुस्लमान थियो न। हाणे मूंखे ॿुधायो सभ खां पहिरीं ॻाल्हि त क़ुरान जी तशरीह सभ खां अव्वल केरु कंदो? मुहम्मद रसूलुल्लाह। क़ुरान जो सभ खां वॾो मुफ़सिर केरु आहे? अचो तव्हांखे ॿुधायां क़ुरान चवे तो हर मुअल शइ हराम आहे। पोइ मच्छी छो थो खाई? मच्छी छो थो खाई? कंहिं तोखे चयो मच्छी हलाल आहे? मुहम्मद रसूलुल्लाह उन ई पैगंबर जे ते आयत या नाज़िल थी सूरह आराफ़ वारी, उहो नबी चवे थो अलहम्द शरीफ न पढ़ंदे नमाज़ कोन थींदी। अलहम्द शरीफ न पढ़ंदे नमाज़ कोन थींदी। बल्कि हिकिड़ी हदीस जे अंदर अलहम्द शरीफ खे अल्लाह जे नबी फरमायो, हदीस कुदसी आहे, अल्लाह उन खे अस्सलात चवे थो, अलहम्द खे सलात। कसम सु सलात बैनी व बैन अब्दी निस्वैन। मूं नमाज़ खे पंहिंजे विच में बाने जे विच में अधो अधु विराए छॾियो आहे। इते अॻिते ज़िक्र थिए पियो अलहम्द शरीफ जो। जॾहिं माण्हू चवे थो अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला फरमायो हमिदनी अब्दी। अल्लाह ताला ख़ुदि फरमाए थो अलहम्द जे बारे में नमाज़ हदीस कुदसी सूरह फातिहा। ठीक है कुरान पढ़ियो वञे थो, अलाह कुरान में हुक्म आहे तव्हीं ख़ामोश रहो ऐं गौर सां ॿुधो। ऐं पुछां थो अदा अहल हदीस वारो मूंखे जवाबु ॾिजो, जॾहिं मगरिब जी नमाज़ पढ़ी वेंदी आहे पर पाण शोर कंदा आहियूं या ख़ामोश हूंदा आहियूं? अहल हदीस वारा शोर कंदा आहियूं या ख़ामोश हूंदा आहियूं? ख़ामोश हूंदा आहियूं। भई ख़ामोशी में पढ़बो आहे न या कोन थो पढ़ी सघे? अव्हांखे मिसाल ॾींदो हलां। हींअर आउं तकरीर पियो करियां, थी सघे तो को दोस्त आहिस्ते दुरूद शरीफ पढ़ंदड़ हुजे, आए ख़ामोश पर पढ़े दुरूद पियो।
ॻाल्हि सम्झ आई? आए ख़ामोश। ख़ामोशी तॾहिं टुटंदी जॾहिं वॾे आवाज़ सां ॻाल्हाईंदो त इमाम जे पुठियां बसी ख़ामोश आहिस्ते पढ़ूं था लम्द। ख़ामोशी तॾहिं ख़तम थिए जॾहिं वॾे आवाज़ सां क़ुरान पढ़ूं ऐं गौर सां ॿुधूं था तॾहिं पोयां पढ़ूं था न। गौर सां जेकॾहिं न ॿुधूं आहे त इमाम जे पोयां कीअं पढ़ूं आहे, कीअं ख़बर पवे आहे त इमाम कहिड़ी आयत पियो पढ़े। त अल्हम्दुलिल्लाह असांजो हुन ते अमल आहे। ऐं यादि रखी छॾियो, मूंखे हिकिड़े मशहूर हनफी आलिम जो कौल यादि अचे पियो। उनखे चवंदा हुआ शेखुल तस्लीम मौलाना अब्दुल रहीम हनफी आलिम। शेख बदियुद्दीन शराफ़ती बदियु तफ़ासीर जे अंदरि उनजे कौल खे नक़ल कयो आहे हिकिड़े हनफी आलिम अब्दुल लखनवी जे किताब जा। उहो इमाम जे पोयां सूरह फातिहा पढ़ंदो। बाद हनफी दोस्त चवंदा आहिनि त बाबा जेकॾहिं इमाम जे पुठियां क़ुरान पढ़ंदो वात में टांडो क़यामत ॾींहुं विधो वेंदो। अस्तग़फिरुल्लाह। हाणे शेख अब्दुल रहीम जवाब छा ॾिनो? छा जवाब ॾिनई? कि क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे वात में टांडो विधो वञे। जी तव्हां चओ था, ऐं को थो चवां। उन्हनि ॾांहुं इशारो करे चई जी तव्हां चओ था वात में टांडो विधो वेंदो कि मुंहिंजे वात में क़यामत ॾींहुं टांडो विधो वञे, इहो बर्दाश्त करे वेंदुसि। पर मूंखे चयो वञे अब्दुल रहीम तुंहिंजी नमाज़ ई कोन थी, मूंखां बर्दाश्त कोन थींदो। छो त अलमद खां सवाइ नमाज़ ई कोन्हे। अल्लाहु अकबर। उन खां पोइ जॾहिं अलमद ख़त्म कंदो आमीन आमीन अल्लाह जे रसूल कॾहिं दिलि में कोन चई जहरी नमाज़ लॻाए, कॾहिं दिलि में कोन चई आहे। मग़रिब इशा ऐं फजर जे अंदरि हत्ता के सहाबा चवंदा ताबिल नबी रबा चवे तो मशहूर ताबई त जॾहिं इमाम बैतुल्लाह जे अंदरि वलज़ाली चई आमीन चई पूरो बैतुल्लाह गूंजी वियो। ऐं अॼु ताईं गूंजे पियो आहे न। फोटो ॾिठो न अमेरिका जे जेके हिकिड़े माना त ख़लाबाद 400 किलोमीटर मथां खां कढियो आहे। ईसाई आहे, मुसलमान कोन्हे। 400 किलोमीटर मथां खां खलाई जहाज मां फोटो कढियो अथसि। पूरी दुनिया जे अंदरि बैतुल्लाह चमके पियो। ही मुसलमान कोन्हे, ईसाई आहे। कंहिं चयो दादा हिकिड़े फेसबुक ते लिखियो छो त बाबा बैतुल्लाह में लाइटूं घणियूं आहिनि। मूं चयो तूं ग़लति आहे। खोल तूं चैट जीपीटी। दुनिया में सब खां रोशन तरीन इलाइक़ा जापान में। किथे आहिनि? जापान में। लेकिन फोटो में कोन आया। छो भाई? लाइटूं जापान में ज्यादा आहिनि। टोक्यो जे शहर में छो लाइटूं नज़र कोन आयूं? छो रोशनी नज़र कोन आई? रोशनी नज़र आई आहे बैतुल्लाह जे अंदरि। अल्लाह को छो अल्लाह जो घर आहे न। तशरीफन निस्बत अल्लाह ॾांहुं कई वई आहे। चमके पियो 400 किलोमीटर मथां खां। अल्लाह अकबर। त ॿुधाईंदो हलां दोस्तो त इन में जेका आहे आमीन वॾे आवाज़ सां चवणी। दोस्त छा चवंदा आहिनि? साईं आमीन दुआ आहे। दुआ हमेशा आहिस्ते घुरबी आहे। पहिरीं आउं जवाब ॾींदो हलां त आमीन दुआ कोन्हे, दुआ जी क़बूलियत जो मुतालबो आहे। अल्लाह मस्तजिब अल्लाह जेका दुआ में घुरी अथमि क़बूल फरमा। ऐं ॿी ॻाल्हि हर दुआ आहिस्ते बि कोन घुरबी आहे। अलहम्द बि दुआ आहे। मग़रिब में इशा में फजर में असां बुलंद आवाज़ सां पढ़ूं। पर मज़ेदार ॻाल्हि यार उसूल ते क़ाइमु रहो त आउं बि ख़ुशि थियां। होॾां चओ था दुआ आहे आहिस्ते घुरबी। होॾां इमाम फर्द नमाज़ खां फारिग थियो दुआ करणु शुरू कई या अल्लाह तो असां ते रहम फरमा। आमीन अल्लाहुम्मा आमीन अल्लाहुम्मा आमीन। सॼी मस्जिद गुंजे पई। अदा तो 2 मिंट में चयो हो आमीन दुआ आहे आहिस्ते घुरबी आहे। तो वारो उसूल केॾां वियो? केॾां वियो तो वारो उसूल? हाणे सॼी मस्जिद गुंजे पई अल्लाहुम्मा आमीन अल्लाहुम्मा आमीन। बाक़ी दुश्मनी सिर्फ़ नमाज वारी आमीन सां। अल्लाह अकबर। उन खां पोइ ॿुधाईंदो हलां दोस्तो अज़ीम तरीन हिकिड़ी सुन्नत आहे नमाज जी। उहा रफ़ुल यदैन। अल्लाह जे प्यारे पे अज़ीम सुन्नत। चई न जायनि ते नमाज शुरू करण महिल रुकू में वञण वक़्तु रुकू खां उथण वक़्तु ऐं जेकॾहिं 2 रकात नमाज आहे या 4 रकात नमाज आहे त 2 रकातनि खां उथण महिल जेको पाण 2 हथ पंहिंजा कुलनि या कगन जे मथे हिसे जे बराबरि खणंदा हुआ। इनखे चइबो आहे रफ़ुल यदैन। इहा अल्लाह जे प्यारे पैगम्बर जी सुन्नत आहे। ऐं एतिरे क़दुरु यकीन सां चवां थो त मुंहिंजे प्यारे पैगम्बर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु नमाज़ बग़ैर रफ़ुल यदैन जी अदा न आहे कई। हिकु नमाज़। छा चवंदा आहिनि? 3 ॻाल्हियूं कंदा आहिनि। अस्तग़फिरुल्लाह। ॾाढो रुख थींदो आहे। के चवंदा आहिनि साईं बैतुल्लाह खे बूंडा पिया ॾियनि। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन।
के वरी चवनि साईं मखियूं पिया उॾाइनि, के वरी चवनि घोड़े वांगुरु पुछ पिया खणनि। ज़ुल्म कोन्हे अल्लाह जे नबी जी सुन्नत ते जेकॾहिं तव्हां हमलो कंदो, कहिड़ो रब खे जवाब ॾींदो क़यामत ते ॾींहुं? सुन्नत तां मज़ाक मस्करी कुफर आहे। बल्कि हिकिड़ो कर्ज़ गुज़िरियल 15 सालनि खां बयानु कंदो अचां, अॼु ताईं के कर्ज़ो लाथो कोन्हे, अॼु तव्हां वटि बयानु कयां। उहा रफ़ल यदैन जेका अल्लाह जे नबी कॾहिं कोन छॾी आहे, हमेशह कंदा रहिया। उहा रफ़ल यदैन त दोस्त कोन कंदा आहिनि, पर हिकु रफ़ल यदैन रोज़ कंदा आहिनि जेका अल्लाह जे प्यारे पैगंबर खां कंहिं बि सही हदीस में साबित न आहे। उहा कहिड़ी? वितर निमाज़ में दुआ कुनूत खां अॻु में अल्लाह अकबर चई रफ़ल यदैन करे, उन खां पोइ दुन खां हेठ ते ॿधी दुआ कुनूत पढ़ंदा आहिनि। इहा रफ़ल यदैन अल्लाह जे नबी ज़िंदगी में हिकु दफ़ो कोन्हे। करीबन 15 साल मूंखे थी चुका इहा ॻाल्हि कंदे पूरी सिंध जे अंदर। मूंखे हिकिड़ी हदीस करे पेश करे सही सनद सां, मौज़ू रिवायत मौजूद आहे, ख़बर आहे किथे आहे उहो मूंखे ख़बर आहे, लेकिन सही सनद सां हिकिड़ी रिवायत कोन्हे। केतिरी बेइंसाफ़ी आहे जेका रफ़ल यदैन अल्लाह जे नबी कॾहिं कोन्हे कई, उहा रोज़ कई वञे। जेका कॾहिं छॾी न आहे उहा तव्हीं न करियो। कहिड़ो रब खे जवाबु ॾींदो मूंखे ॿुधाए? चवनि था मनसूख आहे। हाणे हिकिड़ो गाटे टोड़ दलील पेश करियां थो, उन खां पोइ अॻिते हलां थो। मनसूख माना अल्लाह जे नबी छॾे ॾिनी, इहा ई माना थी न। माना जॾहिं अल्लाह जे नबी छॾे ॾिनी, सही सिधी ॻाल्हि आहे, सहाबा बि छॾे ॾिनी, ईअं ई थींदो न बाबा। प्यारे पैगंबर छॾे ॾिनी माना सहाबा बि छॾे ॾिनी। लेकिन हाणे दलील पेश करियां, हिकिड़ो दलील मुंहिंजे साम्हूं आहे, उहो बाद में थो पेश करियां। पहिरीं दलील इमाम बुखारी रिवायत आंदी आहे पंहिंजे किताब जुज़ो रफ़ल यदैन जे अंदर सही सनद सां। इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह अज़ीम ताबई इमाम आहे, केतिरनि सहाबा सां मुलाक़ात आहे। ऐं ख़बर तो पहिरीं ॿुधाईंदो वञा, ॻाल्हि वादे कंदो वञा, पैदा थियो आहे अल्लाह जे नबी जी वफ़ात खां पोइ। इहो पॉइंट ज़हन में रखिजो, पैदा करे थियो आहे प्यारे पैगंबर जी वफ़ात खां पोइ तक़रीबन 21 हिजरी में, तक़रीबन 10 साल पोइ। इहो पॉइंट ज़हन में रखो, छो त दलील जेको पेश करियां पियो उन जे लाइ इहा शइ ज़हन में रखणु ज़रूरी आहे त इमाम हसन बसरी अल्लाह जे नबी जी वफ़ात खां पोइ दुनिया में आयो, पैदा थियो। हाणे इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह चवे थो, मूं सहाबा खे ॾिठो जॾहिं निमाज़ पढ़ंदा हुआ, रुकू में वेंदा हुआ, रुकू खां उथंदा हुआ, फ़क़अन्नमा ऐदीहिम मराविह, उन जा हथ ईअं हूंदा हुआ जी विंजड़ियूं हुजनि, पखा हुजनि। माण्हू वाह कंदो आहे, हवा कंदो आहे। रफ़ल यदैन बि ईअं ई आहे न, जॾहिं ईअं माना जी विंजड़ियूं हुजनि, पखा हुजनि, ईअं सहाबा जा हथ हूंदा हुआ। माना इमाम हसन बसरी सहाबा खे रफ़ल यदैन कंदे ॾिठो। ॻाल्हि ज़हन में आई? कॾहिं ॾिठई? जॾहिं अल्लाह जो रसूल दुनिया में कोन। ॻाल्हि दिमाग़ में वेठी आहे कोन वेठी? इहा ॻाल्हि ज़हन में वेठी? पाण सगोरा वफ़ात करे चुका, छो भई इमाम हसन बसरी पैदा ई पोइ थियो आहे न, पैगंबर जी वफ़ात खां पोइ पैदा थियो आहे। हाणे सहाबा खे रफ़ल यदैन कंदे ॾिसे थो, माना अल्लाह जो रसूल वफ़ात करे चुको आहे बिना शक शुबे। तो कीअं था चओ मनसूख आहे? ही सहाबा कनि पिया, इमाम हसन बसरी चवे थो। अल्लाह करे मुंहिंजे साम्हूं रिवायत आहे, ऐं मुख़्तसर कंदे पढ़ंदो वञा। पहिरीं ॿुधाईंदो वञा, सुनन अल कुबरा बहकी जो किताब आहे, इमाम बहकी जो हदीसनि जो किताब आहे, अज़ीम किताब। ऐं इन में जेका रिवायत आहे उन जे बारे में इमाम बहकी पाण चवे थो, इन जा सभु रावी सिक आहिनि। शेख ज़ुबैर अली ज़ई रहमतुल्लाह अलैह चवे थो इहा हदीस सही आहे, किन उलमा इन खे हसन चयो आहे। हाणे इन रिवायत जी ख़ासि ख़ूबी आहे, हदीस में सनद हूंदी आहे, चैन हूंदी आहे, कड़ियूं हूंदियूं आहिनि। हर रावी वरी पंहिंजे उस्ताद खां जेको रिवायत वठंदो आहे वरी हेठि पंहिंजे वञी मुहद्दिस ताईं पहुचाईंदो आहे, माना कड़ियूं हूंदियूं आहिनि। हाणे हिन हदीस जी ख़ूबी कहिड़ी अथव, इन में 6 रावी हदीस जा रफ़ल यदैन कनि पिया। 6 रावी हदीस पढ़ी ॿुधायो थो, सिंधी में पहिरीं तव्हांखे तर्जुमो करे। इमाम मोहम्मद बिन इस्माइल सुलमी, ऐं ॻणाईंदुसि तव्हांखे, ॻणप कराईंदुसि। मोहम्मद बिन इस्माइल सुलमी चवे थो, मूं निमाज़ पढ़ी पंहिंजे उस्ताद जंहिंजो नालो आहे अबू नौमान मोहम्मद बिन फज़ल जे पुठियां। अबू नौमान मोहम्मद बिन फज़ल जे पुठियां। जॾहिं रुकू में वञण वक़्तु, रुकू खां उथण वक़्तु
वो माना नमाज में रफ़ुल यदैन कंदो हो। इहो पहिरियों थियो न गणप कंदो हुया। हाणे अबू नोमान चवे थो मोहम्मद बिन फज़ल मूं नमाज पढ़ी इमाम जेको सो हम्माद बिन ज़ैद जे पुठियां वो बि रुकू में वेंदो हो, उथंदो हो, रफ़ुल यदैन कंदो। घणा थिया? ॿ। हम्माद बिन ज़ैद चवे थो मूं नमाज पढ़ी इमाम अयूब सख्तियानी जे पुठियां ताबई इमाम आहे, रुकू में वञण वक़्तु उथण वक़्तु रफ़ुल यदैन कंदो। ठीक। इमाम अयूब सख्तियानी चवे थो मूं नमाज पढ़ी इमाम हम्माद बिन ज़ैद जे पुठियां रुकू में वञे पियो, रफ़ुल यदैन करे पियो, उथण वक़्तु रफ़ुल यदैन करे पियो, शुरू महिल रफ़ुल यदैन करे पियो। इमाम घणा थिया? 4 थिया न। हाणे हम्माद बिन ज़ैद चवे थो मूं नमाज पढ़ी इमाम अता बिन अबी रबाह जे पुठियां अज़ीम ताबई इमाम आहे, रुकू में वञे पियो, थे पियो, रफ़ुल यदैन करे। वो चवे थो मूं नमाज पढ़ी सैयदना अबू बकर सिद्दीक जे ॾोहटे अब्दुल्ला बिन ज़ुबैर जे पुठियां, अब्दुल्ला बिन ज़ुबैर जे पुठियां। हाणे वरी हिकु दफ़ो ॻाल्हाईंदो वञा। अबू नोमान मोहम्मद बिन फज़ल हिकु, ॿिए नंबर ते जेको नालो आयो पंहिंजो हम्माद बिन ज़ैद जो 2, अयूब सख्तियानी 3, अता बिन अबी रबाह 4 ऐं ही जेको पंजो केरु आहे अब्दुल्ला बिन ज़ुबैर साहबी चवे थो। अब्दुल्ला बिन ज़ुबैर चवे थो मूं वरी नमाज पढ़ी पंहिंजे नाने अबू बकर सिद्दीक जे पुठियां, अबू बकर सिद्दीक बि रफ़ुल यदैन कई। टोटल घणा रावी थिया? 6। अबू बकर सिद्दीक चवे थो मूं अल्लाह जे रसूल जे पोयां नमाज पढ़ी, नमाज शुरू करण महिल, रुकू में वञण वक़्तु, रुकू खां उथण वक़्तु रफ़ुल यदैन कंदा। को शक आहे हिन खां मथे हदीस का तव्हांखे मिलंदी? 6 रावी हदीस जा 6 रावी रफ़ुल यदैन कनि पिया। मूंखे क़ौम अल्लाह जो माण्हू हिकिड़ी हदीस धरती ते ॾेखारे जो हदीस जा रावी रफ़ुल यदैन छॾीन, तर्क कनि ऐं निस्बत पंहिंजे उस्ताद ॾांहुं कनि। मूंखे हिकिड़ी हदीस को ॾेखारे। ठीकु आहे न? कर्ज़ आहे न? हिकु हदीस ॾेखारियो, हदीस जो रावी रफ़ुल यदैन तर्क करे पंहिंजे उस्ताद ॾांहुं निस्बत करे। हिते मूं रिवायत ॾेखारी रावी रफ़ुल यदैन करे पियो ऐं निस्बत करे पियो पंहिंजे उस्ताद ॾांहुं। 5 अहिड़ा रावी आहिनि, 6 अबू बकर सिद्दीक आहे। अल्लाहु अकबर। मूंखे ॿुधायो अञा तव्हांखे कहिड़ो दलील घुर्जे? कहिड़ी अज़ीम सुन्नत आहे? असीं छॾियो वेठा आहियूं ऐं होॾां डेली वितर नमाज़ में करियूं पिया, जेका साबित ई कोन्हे, साबित ई कोन्हे। अल्लाहु अकबर। दोस्तो, उन खां पोइ काफ़ी टाइम थी चुको ऐं मुख़्तसर कंदो हलां। उन खां पोइ जेको सो माना इंसानु रुकू में वञे थो, बिल्कुलु उनजी पुठी सिधी हुजे, उन में तस्बीहात पढ़े, वरी उथे ऐं माना त सिधो थी बीहे, पाण सगोरा एतिरी देरि बीहंदा हुआ जो साहबा चवनि था असीं सम्झंदा हुआसीं शायदि अल्लाह जे रसूल खां सजदो विसरी वियो। हिते छा थींदो आहे? अल्लाह जा माना सिधा ई कोन थींदा आहिनि, सिधो वरी माना सजदे जे अंदरि। उन खां पोइ सजदे में वञे, 2 सजदा करे ऐं उन खां पोइ जेके माना 2 सजदनि जे दरमियान बि दुआ आहे, साब पढ़े। हालांकि पाण खे कॾहिं कोन ॿुधाई वई आहे, 2 सजदनि जे दरमियान बि दुआ आहे, रब इग़फिरली रब इग़फिरली। ऐं आख़िर में दुआऊं पढ़ी पूरी नमाज़ मुकमल करे। त अल्लाह जा बानो ही हदीस जा किताब तव्हांजे साम्हूं आहिनि, ही तव्हांजे साम्हूं असां शयूं लिकाए कोन रखियूं आहिनि, हर शइ तव्हांजे साम्हूं पधरी आहे। उन खां पोइ दलाइल सॼो ॾींहुं रिकॉर्ड थियनि पिया, फेसबुक ते वञनि पिया। मूंखे ॿुधायो को जवाबु आहे? वितर नमाज़ में रफ़ुल यदैन जो दलील आहे? ही आंगूठा कन जी पापड़ियुनि खे लॻाइण जो दलील आहे? को बि कोन्हे। पोइ छा थी अखियूं बंदि करे हलंदासीं? अल्लाह जे नबी जी आख़िरी हदीस ॿुधाए पंहिंजी तक़रीर ख़तमु कंदुसि। पाण फरमायो सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली, नमाज़ ईअं पढ़ो जी मूंखे पढ़ंदे ॾिसो था। असां अल्लाह जे रसूल खे कोन ॾिठो, लेकिन हदीसनि जा किताब त मौजूदु आहिनि, असां ॾिसूं पिया न। प्यारे पैगंबर अमल खे ॾिसूं पिया, फरामीन खे ॾिसूं पिया, हुज्जत असां ते पूरी थिए पई। तंहिंजे करे अल्लाह खां दुआ घुरूं, अल्लाह ताला जेसि ताईं दुनिया में ज़िंदा रखे, असांखे दीन ते क़ाइमु रखे, असांखे नमाज़नि जी पाबंदी तौफ़ीक़ अता फरमाए, असांखे प्यारे पैगंबर जे तरीक़े मुताबिक़ नमाज़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, असांजो ख़ात्मो ईमान ते फरमाए। अॼोको ई प्रोग्राम अल्लाह ताला उन सभिनी दोस्तनि खे जज़ाए ख़ैर अता फरमाए, ख़ुसूसन असांजे दोस्त सलीम रज़ा गुरचानी साहब, अल्लाह उनखे जज़ाए ख़ैर अता फरमाए। मोहतरम साईं शबीर अहमद जमाली साहब खे अल्लाह जज़ाए ख़ैर अता फरमाए, जेको असांखे मौक़ो अॻु में ॾींदो आहे। अल्लाह जूं रहमतूं तव्हां सभिनी ते हुजनि। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।